अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी तो आऊँ तव्हांखे अॼु हिते जेको ही माज़ूर ऐं डिसेबल ॿारड़ा आहिनि उन्हनि जे लाइ जेको स्कूल जी बिल्डिंग जी तामीरात जो कमु शुरू थी वियो आहे ऐं तव्हांखे ॾेखारींदो हलां थी चौधरी जेका आहे हिते ठहे पई। ही डिसेबल ॿारड़नि जे लाइ जेको गवर्नमेंट तरफ़ां मंज़ूर थियल आहे उन जो कमु जारी सारी आहे। ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हीअ जेका तामीरात जो कमु स्टार्ट कयो वियो आहे, पर हिन में तव्हां ॾिसो त हीअ मटीरियल जेको कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो पियो वञे ऐं हेॾां हीअ जेका दीवार ठही वई आहे उन जो तव्हांखे अक्स ॾेखारींदासीं त हिन दीवार जी कंडीशन तव्हां ॾिसी करे ॿुधाईंदो त हिन में सीमेंट त नज़र ई कोन थो अचे। ऐं उनखां पोइ जेको ही पीलर जेके बीहारिया विया आहिनि त पीलरनि जी ठीकड़ी जार विछाई वेंदी आहे, उन जार में जेको सो मसालो भरिबो आहे। मसाले खां पोइ उहे जेके पीलर मज़बूती सां बीहंदा आहिनि। पर ही चारई पासे मां तव्हांखे ॾेखारींदो हलां थी जेको पीलर ठाहिया विया आहिनि उन्हनि पीलरनि खे ईअं ज़मीन में ईअं बीहारियो वियो आहे, मथां उन में मसालो विझी ऐं ईअं बीहारियो वियो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिते माज़ूर जेके ॿारड़ा आहिनि, जेके डिसेबल ॿारड़ा आहिनि, जेके टंगुनि खां ॿाहुनि खां माज़ूर आहिनि या उहे ज़हनी माज़ूरी जा जेके में मुब्तला आहिनि उहे ॿारड़ा हिते पढ़ंदा। पर हिते ठेकेदार जेको आहे उहो गैर मक़ामी ठेकेदार आहे, इन जे करे शायदि उनखे इहो लाचार न आहे त आऊं हिते जेको सो सुठे नमूने सां कमु कयां, छो त हिते पहिरियों ई माज़ूर ॿार पढ़नि था। उन खां पोइ हीअ मटीरियल जेको इस्तेमालु कयो पियो वञे तव्हांजे साम्हूं ॾिसो, हीअ जेका रेती आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसो त कहिड़े कंडीशन में रेती आहे। ऐं हिते जेको रेशो मिलायो पियो वञे सीमेंट में, उते 4 बोरियूं, हिकिड़ी बोरी सीमेंट जी विधी पई वञे, 4 किरिश ऐं 4 रेती इस्तेमालु कई पई वञे, जेको हिकिड़ो नाइंसाफ़ी आहे, नाजाइज़ी आहे हिननि माज़ूर ॿारड़नि सां। ऐं जेको सो असां हुकूमत खां, असिस्टेंट कमिश्नर दौड़ DC नवाब शाह खां अपील था कयूं त महिरबानी करे हिन जो नोटिस वरितो वञे, छो त हीअ जेको सो बुनियाद अहिड़ी तरीक़े सां भरियो पियो वञे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻिते बिल्डिंग बि अहिड़ी बीहंदी। हिते बरसातुनि में हीअ पाणी जो जेको सो गढ़ हूंदो आहे, हिते पाणी एतिरो त बीठो हूंदो आहे जो हिते जेकॾहिं का मज़बूत बिल्डिंग ॿिनि जॻह न बीही सघंदी। उन जे करे असां आला इख्तियारनि खां वरी घुर कयूं था त हिन ठेकेदार खे जेको सो तनबीह कई वञे त हीअ जेको सो कमु पंहिंजी ईमानदारी सां करे।